सांगड़ में सियासी समाजी तौर मुतहरिक रहंदड़ सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस ऐं SDP अॻवान अब्दुल जब्बार जुनेजो जी सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जे मौक़े ते न्यू प्रेस क्लब में तक़रीब मुनक़िद करे केक काटियो वियो। सिंधी अदबी संगत शाख सांगड़ ऐं क़ौमी अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सांगड़ में जिते मुख़ालिफ़ धुर जो को बि अॻवान मुख़ालिफ़ धुर तौर किरदार अदा करण लाइ तयारु नाहे, उते जब्बार जुनेजो सांगड़ वासियुनि जो आवाज़ बणियल आहे। जीअं त अॼु असांजे प्यारे दोस्त जब्बार जुनेजे जी सालगिरह आहे, असां हुनखे भेटा पेश करे रहिया आहियूं। जीअं त हुन जो माण्हू पहिरीं जीअं सियासत में पेर पातो त हुन जो जेको आहे सो पहिरीं जेको आहे सो हुनजी सुञाणप सिंध तरक़ी पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां थी। हुन उतां खां जेको आहे सो जदोजहद शुरू कई। उन जदोजहद खे माना जारी रखंदे हुते सांगड़ जे समाजी कारकुन तौरु उभरियो ऐं हुन जेको किरदारु आहे उहो जेको आहे सो साराहण जोॻो आहे। सांगड़ जे बुनियादी मसइलनि खां बींदे रोड रस्ता मेट्रो मंशा जे ख़िलाफ़ु जेको बि हुन आवाज़ु उथारियो आहे उन ते जेको आहे सो माना सांगड़ जा माण्हू उनखे हिकिड़ी सुठी निगाह सां ॾिसनि था। उन जे लाइ असां उनजी सालगिरह ते उनखे भेटा पेश कंदे उन मां वधीक उहा तवक़ो रखूं था त सांगड़ जा जेके बि मसइला आहिनि उन ते उनजो जेको निमायक किरदारु आहे उहो हमेशह जारी ऐं सारी रहे। महिरबानी। सदायती सबका दुख न पासे का ये तेरी जात जी जुम्ब सिकाने जा मूसी हले सा जा जी मिठो न करे। सबका पहिरें मोहतरम जब्बार जुनेजो साहब खे दिलि जे गहराइनि सां ॼमण जे ॾींहं ते मुबारकबाद ॾियां थो ऐं सभिनी दोस्त जेके बि आयल आहिनि उनजो शुक्रगुज़ार पिणु आहियां जेके असांजे नंढड़े सॾ ते गॾु थिया। हा, ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त घणनि माण्हुनि जे ज़हन में इहो सुवालु उभिरे थो त तव्हां बर्थडे छो था मल्हायो, पोइ ॾींहुं ॿियो मल्हायो न मल्हायो वग़ैरह 100 ॻाल्हियूं आहिनि, पर असीं बर्थडे छो मल्हाईंदा उनजो बि हिकिड़ो सबबु आहे। उहो इन करे त असांजी ख़्वाहिश आहे त हिते हिकु जब्बार आहे हिन जहिड़ा समय जोधा जवान पुट पैदा थियनि जेके सिंध जे मसइलनि खे माना घटाइण में को किरदारु अदा कनि। जब्बार जुनेजो उन्हनि उन्हनि माण्हुनि मां आहे जेको सॼे सिंध जे जो जेको दर्द आहे पंहिंजे सीने में खणी घुमे थो। उन सां गॾु त सांगड़ वासियुनि जो बि मददगार ऐं बाह ॿेली थियो बीठो आहे। हिनखे ख़िराज तहसीन पेश करणु असां सम्झो पिए त इहो असांजो फ़र्ज़ु आहे जेको असां लाहियूं, कहिड़े नमूने सां लाहियूं। ऐं ॿियो पैगाम बि इहो ॾियूं त अचो सभु गॾिजी जेके सूर आहिनि मुठ सूर सभु कई मूं वटि वथाणा जेका असां वटि थोरा माण्हू सूर आहिनि, पर सिंध जेकी समूरी जेका सिंध आहे उन वटि जाम सूर आहिनि। उनजो पाणी जो मसइलो आहे, रोज़गार जा मसइला आहिनि ऐं ॿिया सिहत जा मसइला आहिनि। इन्वायरमेंट जे हवाले सां जेका पॉल्यूशन पई थिए, जेके फैक्ट्रियूं आहिनि 100 खनि फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि जा मसइला आहिनि, खोड़ सारा मसइला आहिनि, रोडनि जा मसइला आहिनि, रस्तनि जा मसइला आहिनि, तइलीम जा मसइला आहिनि, ख़ासि करे मंशियात जो मसइलो आहे। हाणे जेके थोरो को क़दम खयो आहे इन्हनि असांजे जेके हींअर ताज़ो जेके मंशियात जे ख़िलाफ़ु क़दम खयो आहे असीं उनजी हिमायत कयूं था, एप्रिशिएट कयूं था, पर उन सां गॾु इहा बि ॻाल्हि वाज़े रखणु चाहियूं था त इहो आरज़ी तौर ते कंहिंखे ब्लैकमेलिंग जे लाइ न हुजे। माना पीपल्स पार्टी खे जॾहिं 28वीं तरमीम आणण जो मसइलो आहे तॾहिं तव्हां पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे जॾहिं ब्लैकमेल कंदो इहो असां न खपे। असांखे बराबरि कमु खपे। असांजा ॿार असांजा नौजवान सभु नशे जा आदी थी चुका आहिनि। घटी में हीअं पियो मिले ॼण त वखर हुजे, रेढ़नि पियो मिले, मांडेनि पियो मिले, मंशा पियो मिले, इहा बंदि थियणु खपे। ऐं वरी बि गवर्नमेंट खे एतिरो इंतज़ार कंदासीं त भई नशे जी लानत खां असांखे बचायो वञे, असांजे नसलुनि खे बचायो वञे, ईंदड़ मुस्तक़बिल खे बचायो वञे। असीं शुक्रगुज़ार आहियूं। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो, अदबी संगत जे दोस्तनि जो, अदीबनि शाइरनि जो, कहाणीकारनि जो, जंहिं सिंध जे मुंहिंजी सालगिरह न्यू प्रेस क्लब मल्हाए। ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन वारनि जो शुक्रगुज़ार आहियूं जेके सिंध जे मसइलनि ते, सांगड़ जे मसइलनि ते, ऐवान ते पुॼाइनि था
ऐं असीं हिकिड़ी नंढी कोशिशि कंदा आहियूं उन जी आवाज़ बि पुॼाईंदा आहिनि भाई साहिबु सिंध लंडन वारा ऐं ॿिया दोस्त पुॼाईंदा आहिनि त असां हिकु दफ़ो ॿीहर सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियूं भाई साहिबु सिंध लंडन वारे जो